अस्सलाम वालेकुम दोस्तों, करंट अफेयर्स के हवाले से हिकिड़ी ॿी वीडियो ठाहियूं था। 13 जुलाई 2017 जो ही ख़बरूं आहिनि जेके मूं डान मां त करे हिते तव्हांजे लाइ रखियूं आहिनि ऐं बयानु ॾिसूं था छा आहे। फिनांस मिनिस्टर मिफ्ता इस्माइल ऑन वेडनेसडे सेड द summary to reduce prices of petroleum products will be sent to Prime Minister Shehbaz Sharif today for approval। अच्छा, प्राइम मिनिस्टर खे हिन समरी मोकिली आहे त तेल जूं क़ीमतूं घटि कयूं वञनि ऐं जंहिं टाइम ते हींअर पढ़ां पियो त इहे तेल जूं क़ीमतूं कुझु उहे घटि थी चुकियूं आहिनि। सबबु हिन जो छा हो घटि करण जो, त आलमी मंडीअ में जेको आहे सो तेल जूं क़ीमतूं घटि थियूं। हिते तव्हां ॾिसी सघो था क्रूड रेट्स इन द इंटरनेशनल मार्केट, ठीकु आहे, carrying a proposal for reduction in prices of petroleum products in view of decreasing crude rates in इंटरनेशनल मार्केट। ठीकु, इहो सबबु थियो हिते घटि कयो वियो। हाणे असीं ॾिसंदा अचूं त PTI जी जेका गुज़िरियल हुकूमत हुई उन ते बि तनक़ीद वेठी त हिननि पंहिंजे दौर में तेल जूं क़ीमतूं मथे रखियूं आहिनि, तंहिंजे करे मुल्क में महांगाई वधी आहे। गॾियल हिननि जी अपोज़िशन हुई PMLN, PPP, JUI ऐं ॿियूं पार्टियुनि सां गॾु, त हिननि तनक़ीद कई पर जेॾी महिल हुकूमत में आया त हिननि खां बि इहे मसइला हल न थिया, बल्कि बहितर तमामु घणा हिननि तेल जा अघु वधाए छॾिया ऐं मुल्क में महांगाई जो हिकिड़ो जेको सो तूफ़ान अची वियो, अवाम परेशान थी वई ऐं हुकूमत वठी जेको हिननि जेको आहे सो पंहिंजो ई नुक़सानु कयो। त माना हू जेके अहिड़ियूं हालतूं जेके इंटरनेशनल लेवल जूं ही ॻाल्हियूं आहिनि जेके असांजी डोमेस्टिक पॉलिटिक्स ते असरअंदाज़ थियनि थियूं। माना ॿाहिरि जी महांगाई आहे त असां वटि बि थिए थी। त इन टाइम में जीअं इमरान ख़ान जी हुकूमत हुजे हा त इहे सभु ॻाल्हियूं हुनजे हिसे में जना पर इतिफ़ाक़नि हिननि जी मूवमेंट जेका हुई आहे हिननि जे ई नुक़सान में हुई ऐं हुकूमत वठी हिननि हिकिड़े क़िस्म सां फ्यूल ॾेई छॾियो इमरान ख़ान खे ऐं उनखे वरी दार में अचण जो जेको आहे सो मौक़ो उहो बि ॾेई छॾियो। ऐं जंहिं महिल आउं पढ़ां पियो तव्हां जॻह वीडियो ठाहियां पियो त इमरान ख़ान जेको आहे सो पंजाब में ख़ाली थियल जेके नशिस्तूं हुयूं 20 हुननि मां बि PTI 15 सीटनि ते खटे चुकी आहे ऐं पंजाब में हुकूमत ठाहिण जे जेको आहे सो पोज़ीशन में बची वई आहे ऐं चारई सूबनि में PMLN जी कंहिं बि सूबे में हिते हुकूमत न आहे ऐं अॻिते हली करे इलेक्शन जो माहौल थींदो। ठीकु आहे, इन ख़बर खे असां जेको आहे सो हिते ई वधीक डिस्कस नथा करियूं।